साहिब अल्लाह जो कुरान खोले खोले ॿुधाइण लाइ तयार करीब थियो त तव्हांखे अल्लाह जो कुरान करीम खोले खोले पढ़ी ॿुधायां ऐं अल्लाह जे वलियनि सां मोहबत रखण में छा मिलंदो आहे ऐं इन जो फ़ाइदो कॾहिं मिलंदो। मुग़ल बिरादरीअ जा दोस्तो अबन ॾाॾनि खां साईं शाह मोहम्मद शाह बादशाह जो तव्हां उर्स मुबारक कंदा था अचो तव्हांखे खोले खोले ॿुधाईंदुसि पर जे क़रीब थींदव ऐं शौक़ सां ॿुधंदव त अगरि न त 2-3 मिंट हाज़िर ॾे मां सुकून सां लही हलियो वेंदुसि। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त आउं आहियां सुठनि सुठनि इको ते ॻाल्हाईंदड़ इको बि तव्हांजो अजीब आहे पर अलाह वारनि जे दरबार में आया आहियूं थोरो क़रीब थी वियो त मूंखे ज़ोर घटि लहिणो पवंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। सुभान अल्लाह। अल्लाह करे जेतिरो तव्हांजो आवाज़ लाउड वारो बि थोरो छॾियो छ लाउड खे लाउड खे सेट करे थोरो मूंखे लाउड सेट करे ॾे। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। ब्राइटनेस जो होता डार्क था या मेरा ऑन ब्राइटनेस खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाह तबारक व तआला वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा। वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही
अजमईन। नकी आम का तार, नकी आम का तार, नकी कतण जाना। नकी आऊं का तार, नकी कतण जाना। अजे जंहिंजे आहियां उहो सभिनी जो सरदार। जिए में मुझो यार जेको कोठे नी तुम कपड़ा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सखी शाह मोहम्मद शाह बादशाह जो उर्स मुबारक 14 सफ़र 2022 हटड़ी यूनियन काउंसिल जी हद प्रोग्राम ज़ेरे सदारत सैयद मसूद अली शाह ताहिरी दामत बरकातुहुल आलिया प्रोग्राम कराइंदड़ सैयद हिदायतुल्लाह शाह दामत बरकातुहुल आलिया प्रोग्राम कराइंदड़ मोहतरम अली अकबर मुग़ल ऐं उन जे बिरादरीअ जा माण्हू। 2 मिंट मुझे समझण जी मूंखे कोशिश कजो। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो लाउड वारो बि होॾियां होॾियां बहितर थींदो थो वञे। चंद लम्हनि में जिस्म हिते हूंदो इंशाअल्लाह रूह मदीने हली पहुचाईंदासीं इंशाअल्लाह ताला। चंद लम्हात छो त मुंहिंजी तबीयत रुगी तकरीर न कंदो हाँ पर अल्लाह जे मखलूक खे समझाइण जी कोशिश कंदो हाँ। त जेका ॻाल्हि कयां पढ़ियल भी समझे अणपढ़ियल भी समझे, नंढड़ो भी समझे वॾड़ो भी समझे, ख़बर त पवे त ही छा थी रहियो आहे, कंहिंसां कहिड़ो रिश्तो आहे, कंहिंसां कीअं निभाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला तफ़सील सां जेसिताईं तव्हां वेही सघियो वरन 11 बजे ताईं त मुंहिंजी इंशाअल्लाह ताला तव्हां सां कमिटमेंट आहे। जे वधीक वेठो त इंशाअल्लाह ताला पोइ फ़क़ीर त फ़क़ीर आहिनि। जॾहिं यार जे झूटे में अची वियासीं त पोइ ख़बर न पवंदी त काॾे था वञूं। लख एहसान मुंहिंजे करीम रब जा, लख एहसान मुंहिंजे करीम रब जा जंहिं तव्हां असांखे ज़िंदगी बख़्शी। अणगणिया एहसान मुझे अल्लाह जा जंहिं तव्हां असांखे ज़िंदगी भी बख़्शी ऐं सिहत भी ॾिनी। वरी अणगणिया एहसान मुझे करीम रब जा जंहिं तव्हां असांखे सिहत ॾेई करे ऐं कुझु घड़ियूं पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुनिया जो दस्तूर आहे अगर कहीं माण्हूअ जे मथां ज़मींदार जॾहिं राज़ी थी पवंदो आहे त उन हारीअ जे आॾो पंहिंजी रज़ा ज़ाहिर कीअं कंदो आहे, पंहिंजे बनड़ीअ मां चूंडे चूंडे सुठी बनी हारीअ खे ॾींदो आहे। अदा ईअं थींदो आहे ज़मींदार राज़ी थिए त ज़मीन सुठी सुठी चूंडे ॾे, पर जेकॾहिं ठेकेदार राज़ी थींदो आहे मज़दूर जे मथां उनखे वरी छांव जो कमु ॾसींदो आहे।
ये थी तो पर जो गौर सां ॿुध जे मथा अल्लाह राज़ी थींदो ज़मींदार राज़ी थे त ज़मीन सुहिणी ॾे ठेकेदार राज़ी थे त छांव जो कमु ॾे पर जंहिंते मुंहिंजो रब ज़ुल जलाल राज़ी थींदो त उनखे पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जी महफ़िल नसीब कंदो जंहिंते मुंहिंजो सुहिणो राज़ी थींदो उनखे पंहिंजी यादि जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो उनखे पंहिंजे महबूब जे दुरूद वारी महफ़िल नसीब फ़रमाईंदो ये कदम उठते नहीं उठाए जाते गए तव्हां सां पाण ई कोन आया हूं यार राज़ी थियो तॾहिं त पंहिंजे यार जे महफ़िल में अचण नसीब कयो अज़ीज़ाने मन आए मुझे मुसलमान भा सुने लतीफ सरकार फरमायो सेवा कर समुंद्र जी सेवा कर समुंद्र जी जिते जर वहे तो जा वहन था सीर में जिते माणिक मोती लाल जे को मासो मिलई माल त पूजा रातूं पुर थिए समुंद्र वही रहियो समुंद्र वही रहियो सेवा करण वारा सुहिणे लतीफ़ के गौर सां ॿुध वरी अल्लाह जे क़ुरान के गौर सां ॿुध लतीफ़ सुहिणो चवे थो समुंद्र में सिप हूंदी समुंद्र में मोती हूंदा आहिनि पर समुंद्र जे किनारे ते वेहण सां को न मिलंदा आहिनि गौर कर दोस्त सुने लतीफ सरकार फरमायो त जेकॾहिं उहे मोती उहे लाल लहण तो चाही त छा करणो समुंद्र जे सतह ते समुंद्र जे सतह ते अदा मोती की न मिलन समुंद्र जे सतह ते मोती की न मिलन जन के सिक मौतिन जी अल्लाह ओहे काहे पवन कुनन कुन्न समझो था न कुन्न समझो था कुन्न छाके चइबो जिते पानी गोल वकड़ हणंदो जेका शइ ईंदी उनखे तबाह करे छॾींदो जेके न दीवाना आशिक हूंदा आहिनि उहे कुन्न खां कोन टिजंदा आहिनि उहे पंहिंजे पाण खे छॾींदा आहिनि पोइ जॾहिं पाण छॾींदा आहिनि त कुन्न बि उन्हनि खे कुझु कोन चवंदो ख्वाजा मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारा बेड़ीअ में वेठा बेड़ीअ में वेठा हलंदे बेड़ीअ ते दरिया ते बेड़ी हली रही हिकड़े नाबीन क़ुरान करीम जे हाफ़िज़ पुछो क़िबला मेहर अली शाह बादशाह हे दरिया केतिरो हेठि ऊन्हो हे दरिया केतिरो हेठि ऊन्हो मेहर अली शाह फरमायो और दरिया जी ऊनाही पुछण वारा अगर दरिया जी ऊनाही ॾिसण तो चाही त झंप ॾेई ॾिसी त दरिया ऊनो केतिरो ॻाल्हि सम्झो पिया मेहर अली शाह ॾिसे तो त सवाल करण वारो नाबीना
अखिन खां नाबीना अखिन खां माज़ूरा मगर पाण फरमाइन था त जेकॾहिं दरिया जी ऊनाही ॾिसण थो चाही त इन दरिया जे अंदर पंहिंजे पाण खे झंप ॾे। उन नाबीन ईअं कोन चयो त मुर्शिद सुहिणा मां त नाबीन हां मां त दारू कोन हां मां त बुॾी वेंदुसि मूंखे ॿाहिरि केरु कढंदो। मेहर अली शाह चयो पोइ दरिया में लही वञ। उन नाबीन देर कान कई मुर्शिदन हुक्म कयो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे दरिया में छलांग लगायो। दरिया में छलांग लगायो तारू कोन हो अंदर हलियो वियो। जॾहिं अंदर हलियो वियो ॿेड़ीअ में ग़ुलाम वेठा हुया निहारे चवण लगा ओ साईं मेहर अली शहबाज़ मेहर अली शाह बादशाह हे नाबीन के हुक्म कयव हे नाबीन दरिया जे हवाले थी वियो ऐं तव्हां बि सुकून सां हलियो था पिया। पाण फरमायो जंहिंखे ऊनाही ॾिसणी हूंदी आहे उनखे पुट कहिड़ा ॿुधाइबा उहो पाण ॾिसंदो। पाण वरी अल्लाह जे ज़िक्र में मस्त थी विया। जीअं ॿेड़ी दरिया जे किनारे ते पहुती जेॾी महिल ॿेड़ीअ मां लहण वारा लथा त ॾिठऊं त हाफ़िज़ क़ुरान अॻे ई हुन पार ॿाहिरि बीठो आहे। अगे ही हुन पार बीठो आहे। पाण निहारे सैयद मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे फरमायो पाण फरमायो याद रखो जेको न अंदर दरिया में झंप ॾियण जो हुक्म ॾींदो आहे त ईंदो उहो वाजे में रब कढण जी ताक़त बि अता करे छॾींदो आहे। मुंहिंजा दोस्त मुर्शिद वठण सवलो कोन्हे चवण ॾाढो सवलो आहे। मुर्शिद वठण ॾाढो सवलो आहे मुर्शिद सां निभाइण ॾाढो ॾुखियो आहे। साईं सखी शाह मोहम्मद शाह मां तुंहिंजो मुरीद हां चवण ॾाढो सवलो आहे मुरीद थियण ॾाढो ॾुखियो आहे। यादि रखी छॾिजां हज़रत मूसा कलीमुल्लाह गौर सां ॻाल्हि ॿुध इश्क इम्तिहान वठंदो आहे। इश्क इम्तिहान वठंदो आहे। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे ज़ात सां कलाम करण जे लाइ कोहे तूर ते वेंदो आहे। मामूल मुताबिक़ वञी रहियो आहे। हिकिड़ी औरत आहे जंहिंखे औलाद नाहे औलाद जी बुखायल आहे सखणो पीघो दड़े ते लोॾे रही आहे। ख़बर हुई त हज़रत मूसा हितां लंघंदो अल्लाह जो कलीम लंघियो औरत ॾे निहारे चवण लॻो ऐं अल्लाह जी बानी बचड़न जा पीघा त सभु कोलो ॾींदो आहे बिना बचड़न जे पीघो तो खेलो ॾींदे ॾिठो आहे मामिलो छाहे। उन औरत अर्ज़ कयो ऐं अल्लाह जा कलीम अल्लाह जे दरबार में अर्ज़ कजां त मां न्याणी बचड़े जी बुखायल हां अल्लाह मूंखे हिकिड़ो पुटड़ो था करे मूंखे पुटड़ो नसीब में आहे या नाहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुचंदो आहे अल्लाह जे दरबार में उन सुवालनि जो अर्ज़ कंदो आहे मौला सवालनि खाली पीघो पई लोॾे अर्ज़ थी करे त मुंहिंजे नसीब में आहे या नाहे। जवाब मिलियो आहे ऐं कलीम उनखे जवाब ॾे तुंहिंजे नसीब में पुट लिखियल नाहे। मूसा कलीमुल्लाह आयो अल्लाह जी बानी तुंहिंजे नसीब में पुट लिखियल नाहे। हज़रत मूसा त हलियो वियो मगर औरत जे दिल में ख़्याल आयो अल्लाह जे ज़ात हुकुम कयो आहे त तुंहिंजे नसीब में लिखियल कोन्हे को हाणे खाली पीघो लोॾियां थी पोइ त अहिड़ो ईंदो अल्लाह वटि त लिखियल नाहे मगर मुंहिंजे ॻोढ़नि खे ॾिसी हथड़ा खणंदो तरफ़ उते ई लिखी छॾींदो। होॾां पक थी वियसि त लिखियल ॻाल्हायो लिखियल ॻाल्हाईंदव त मां हलंदुमि न ॻाल्हाईंदो मां वेंदुमि। होॾां पक थी वियसि छो त अल्लाह जे कलीम ॿुधायो आहे त तुंहिंजे नसीब में लिखियल पुटड़ो नाहे मगर पोइ बि दिलि में यकीन आहे लिखियल त नाहे पर उनखे लिखण में देर बि नाहे। लिखियल त नाहे पर उन वटि लिखण में उन वटि लिखण में देर बि नाहे। मुंहिंजा दोस्त ओ ई
घोलो दे रही आ कुछ ॾींहं गुज़रिया दिलनि जो मालिक केरा चो मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक केरा दिलनि जा राज़ केर ॼाणंदो आहे उहो मुंहिंजो करीम रब ॼाणंदो आहे कुझु ॾींहं गुज़रिया हिकिड़ो फ़क़ीर आयो सादड़ो आयो निहारे चवण लॻो ऐं अल्लाह जी बानी सखणो पी घोलो ॾे रही आहे निहारे चवे थी जवाब मिलियो आहे त तुंहिंजे नसीब में लिखियल नाहे चई करे जेॾी महिल बस कई उन फ़क़ीर चयो जॾहिं जवाब मिली चुको आहे त लिखियल नाहे पोइ छाजे लाइ वेठी आहीं अखियुनि में ॻोढ़ा आणे चवे थी लतीफ़ सरकार जो शेर अर्ज़ कयां त लतीफ़ सरकार उन औरत जी नुमाइंदी कई आहे लतीफ़ सरकार पंहिंजे ज़ुबान में चयो जे लीला ए मलही अल्लाह पिण लीला सुभान अल्लाह जे लीला ए मलही पुण लीला आसिरो मलागे जो सजण सबा छो खणो लतीफ़ सरकार पंहिंजे ज़ुबान में चयो त उन औरत इन अक़ीदे सां वेठी आहे लिखियल त कोन्हे पर लिखण में देर बि कान्हे का उन फ़क़ीर ने निहारे चवण लॻी जवाब मिलियो आहे लिखियल नाहे फ़क़ीर चयो छो वेठी आहे चवे थी इन आसरे ते वेठी हाँ को त अहिड़ो बि ईंदो जो यार जे आॾो धरणो हणी बीहंदो मुंहिंजी झोली साई थी वेंदी जॾहिं फ़क़ीर ॾिठो वॾी तवकल वारी माई आहे चवे थो माई उथी वञ 12 महीने रब तोखे पुटड़ो अता फरमाईंदो उन औरत देर कान कई उन जो उन महल निकरी हली वई आहे ईअं नथी चए त साईं निशानी ॿुधा अल्लाह जी कुदरत 12 महीना गुज़रिया औरत खे अल्लाह पुटड़ो ॾिनो हाणे साॻियो ई पुटड़ो हंज में झुलाए रही आहे अल्लाह जो कलीम सुहिणो मूसा अलैहिस्सलाम आयो